उन शख्स वट आयो, थेली संजी भरियल अग्यां तो रखे। अदा चारा ना छो तो घुरी, खुदा का चारा ना घुरबा, ये थेली भरियल जेकी वणई सो खण। मौलवी ज़करिया कांदलवी तबलीगी जमायत जी वॾे आलिम तबलीगी निसाब में यो वाक़ियो लिखियो आहे। हवालो ॿुधाई छॾी, मतां परेशान थी त किथां ॻाल्हाईंदई। चारा ना थेली वठ, चयार ॻाल्हि ॿुध, थेली न खपे, सभु न खपनि, सिर्फ़ चारा ना ॾे। चई मेहरबानी कर चारा नान, चार पालियूं माना 16 ना थी विया, कबूल कर यार। चई थो त वठां थो, मूंखे ज़रूरत कान्हे चादर वठणी आहे। चई आने में तर चादर मिलंदी हुई, उहे 4 पालियूं खणी हाणे हजर असवद वटि आयो आहे। हे ख़ैरात करण वारो चएसि वदा मेहरबानी कर, एतिरो अजीब माण्हू पियो ॾिसजी, तुंहिंजे हुस्न में मुहम्मदी इश्क जूं तजल्लियूं आहिनि, तुंहिंजे चेहरे में नबी पाक जे प्यार वारा अनवार आहिनि, हबीबे करीम जी प्यार वारा अजीब अजीब नज़ारा था नज़र अचनि। हिकिड़ो तवाफ़ गॾिजी कयूं, 7 चकर थींदा, पोइ मकानी नफ़िल पढ़ूं। तूं पंहिंजे मुंहं सां वञ, मां पंहिंजे सां वञा। चई ठीकु आहे। हथ हथ में मिलाए जॾहिं हलियो आहे त पेरनि में ठड़को थियो आहे। हेठि निहारे त उन बुज़ुर्ग जे 4 आना पेर बखां घुरिया, उन जे पेरनि में सोन जूं सिरूं पयूं खड़कनि, सोन जूं सिरूं। हल मुड़स जो वात पाणी थी वियो। हिन रोकिस खणी, ही छा आहे? चई छा आहे छा? हल त अञा ॾिस, हल त ॾिस, हीरा निकिरंदा, जवाहर निकिरंदा, लाल निकिरंदा, याकूत निकिरंदा। हल तो कंहिं मुड़स सां गॾु तवाफ़ कयो ई कोन्हे। चओ सुभान अल्लाह। ॾाढा न चई, ख़ुदा मदीने मोकिले, ॾाढा चओ। अल्लाह ताला जी ज़ात बरकाते प्यारे फरमायो, मां हलियुसि पर दिल मुंहिंजी रुकिजे न पई। पुछांसि थो साईं, तवाफ़ गॾु कंदासीं, हेतिरी तो ते मेहरबानी आहे, पोइ छो पे चारा ना घुरियई? चई मुंहिंजा मिठा, मूंखे चयाने जी परवाह कान्हे का, पर अल्लाह चाहियो त तोखां ख़ैर कराए, तोखां ख़ैर में हिस्सो वठराए, तोखे ख़ैर में वंड कराए, तुंहिंजो दर्जो बुलंदी बाला करे। मरण खां पोइ तुंहिंजा बच्चा छा कनि, पुट छा कनि, न्याणियूं छा कनि, भार छा कनि, घरवारी छा करे, का ख़बर ई कान हुई। अल्लाह चाहियो तोखां कुझु ख़र्च कराए, पंहिंजी राह में ख़ैरात कराए। मूंखे मलाक इल्हाम कयो, तूं चारा ना घुर, ही बानो ख़ैरात ॾे त रब हिन जा 2 जहान सुहिणा करे छॾे। ही त ख़ुदा जी मर्ज़ी आहे न साईं। जंहिंखां वठे ही हसन हुसैन सुहिणे जी ज़िंदगी जो अहवाल हो। 10 कापियूं तव्हां मोटाए छॾियूं, पोइ क़यामत जे ॾियारे हुसैन खे मुंहुं ॾेखारिजो। मां अर्ज़ थो कयां, अपील थो कयां, ही वठो, पंहिंजे घरनि में रखो, पंहिंजे बचड़नि खे न्याणनि खे ॾियो त पढ़नि। मुहम्मद करीम जे बचड़नि जो हवाल पढ़ंदव त बेड़ा पार थी वेंदा। दुरूद मुंहिंजे दिलबर ते ॾाढा पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आवाज़ वॾो खपे। पाणी आहे सी पाणी। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मिनल मस्जिदिल हराम, शान वारी मस्जिद, काबे करीम वारी मस्जिद। चओ सुभान अल्लाह। सभई पढ़ायो, वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह है। झूमी भी पढ़ो, सभई पढ़ो, सभई पढ़ो, वाह मुंहिंजे मालिक जो
मालिक जो घर बेतुल्ला है सारी दुनिया थी धरे पान दिन के बेलो करे वाह मुझे मालिक जो घर बेतुल्ला है मिनल मस्जिदिल हराम रब खे इहा मस्जिद प्यारी सुभान अल्लाह चओ वडे वडे आवाज़ सां चओ नबी करीम जी ज़ात बरकात मेराज इतां ही पियो थे असल हकीकत छा है रजब जो महीनो आ 26 तारीख़ मुंहिंजा सोहना नबी मुंह में तो वांगुर निंड जी हवाले न ख़ामोश रहण वारा न माठ करे विहण वारा न वञी खॾ में पे मुंहिंजो छा तुंहिंजो छा केतिरा वीचारा चमचा चवंदा हल छो थो कंहिंखे निमाज़ रोज़े ला चई छो थो दीन ला चई तुंहिंजो छा वञी पाण ॼाणे पर न मदीने वारे सॼो ॾींहुं अल्लाह जे दीन जी दावत ॾिनी आहे हक़ जो पैगाम ॾिनो आहे सच जो पैगाम पहुचायो आहे सिज लहण वारो टाइम थियो पाण सैयदना अली जिल मुर्तज़ा शेर ख़ुदा करम अल्लाह वजल करीम जे ज़ाते गिरामी जी भेण हज़रत बीबी उम्म हानी सान जे घर जे दरवाज़े ते आहे जागो पिया इन महीने में सोहने अली जी विलादत आ दिल त इं पई चवे त माण्हू वेठो जलसा करे पर तव्हां वारियूं दुआऊं हाणे अला काॾे वयूं आहिनि जेको कमु करे सो चारो बीमार थियो पवे मूंखे बि का दुआ कयो रब तंदुरुस्ती ॾे हयाती ख़ैर जी हुजे रब करम करे त पियो प्यारनि जो शान बयान कजे हजरत अली जिल मुर्तज़ा जी भेण सैयद उम्म हानी नालो फाख़ित घर में वेठी हुई नबी से दरवाजो खड़कायो पूछे थी मन कर फरमाई था मोहम्मद वाह 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 नालो वणई थो कोन थो वणई जंहिंखे वणे थो सो हथ मथे खणे ॿियो भली न खणे वाह मुंहिंजा महबूब तुंहिंजो मिठो नालो वाह मुझा हबीब तुझे इसमें गिरामी इतरो शान वारो प्यारो नालो जो तारीख़ तुहफ़तुल कलाम सिंधी वारे लिखियो आ त क़ुरान करीम जो अल्लाह फरमायो हज़रत मूसा जे ला फ़ख़लअना लैक मूसा जबल तूर ते जुती न पा लाह जुती तुहफ़तुल कलाम वारे लिखियो आ त इन जे करे जो उन तूर जबल जे पत्थरनि ते मुस्तफ़ा जो मिठो नालो लिखियल सुभान अल्लाह न चई सुबह ताईं सुभान अल्लाह जो आवाज़ कननि में गूंजजंदो रहे आवाज़ हूंदो रहे थींदो रहे एॾो मिठो नालो जो महानी ॿुधो दरवाज़ो खोले थी हुज़ूर अंदर विया अम्मा साण बिस्तरो खणण वई पाण फरमाई था अदी बिस्तर जी तकलीफ़ न कयो तॾे ते आराम था कयो क़िबला छा खाईंदव खाइण खे बि छॾे ॾियो साईं जीअं हुकुम से पाण फरमायूं न खाधे जी बि तकलीफ़ न कयो मां थोरो आराम कयां सॼो ॾींहुं अल्लाह जी दीन जो पैगाम पहुचायो आहे अम्मा मेहानी तलवार हथ में थी खणे दरवाज़े ते बीही रही आहे शहर जा माण्हू पिया लंघनि कंहिंजी लाइ तलवार खईं अथई छो तलवार खईं थी बनी हाशिम जा मर्द त शुजा बहादुर हूंदा आहिनि तूं न्याणी औरत तूं तलवार छाजे लाइ खईं आहे चए थी अॼु मुंहिंजे घर मदीने वारो महिमान आहे वाह जो मुझे घर जो शान अकुल हैरान हर को मस्तान उहो दिल पर आयो जे ते लहंदो अल्लाह जो कुरान तलवार इन ला खई थम मता को हमलो करे मता को काह करे मता को मुझे आका के ईज़ा लाचे अवल पंहिंजे सिर जो सौदो कया अवल पंहिंजी जान जी बाजी लगाया पो रब जाने त रब जो हबीब जाने सोना हबीब आरामी थिया अम्मा सां तलवार खणी बीही बीही वरी वेही रही मथे वरी नओं ऐलान थियो जिब्रील जी मुंहिंजा रब जलील इज़राइल खे चओ साह कढण बंदि कर
मीकाइल के चो हवाऊं तूफान बंद कर, इसराफील के चो पंहिंजे मुंह तां सूर लाहे रख। जिब्रील जी मुझा रब्बी जलील जहन्नम जा दरवाजा बंद करा, कब्र वारन ताज़ा बंद करा, आसमान जा दरवाजा खोल रहा, जन्नत जा दरवाजा खोल रहा। उन के चो गिचे में हार कन, मलाइकन के चो आसमान ते कतार कन, गलमान के चो सिंगार कन, हबीब ते दुरूद जी पुकार कन, सभई पिरियन जी पचार कन, रहमत जी वस्कार कन। पूरो निजाम रोक, सिज के चो चुरण खां बंदर, चंद्र के चो हलन खां बंदर, तारन के चो पंहिंजी रोशनी जो हाणे मामलो खामोश रखो, अज कंहिंजी जाइ कान्हे। पूरो निजाम रोके, जन्नत मां बुराक काहे, सिंगारे ठाहे, हेठ लाहे, सफा जबल ती बिहार। मुंहिंजो हबीब सजा करे उनखे बुराक ते विहारे मथे वठी आ। मौला क़यामत करी छा, न क़यामत कान्हे का। अज मुहबई महबूब जी मुलाकात, अज थियणी अजीब बात आ। अहिड़ो राज़ आ जो जिब्रील न तोखे ख़बर हूंदी न ॿिए खे ख़बर हूंदी। हिकु मां ॼाणा, ॿियो मुंहिंजो मेहमान मोहम्मद करीम ॼाणे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम मथे सारो निज़ाम हली वियो। जिब्रील जल्दी कर, हाज़ुर मौला। जन्नत मां चे बुराक है मुबारक दी त्यार के हेठ लह, सफा जबल ती बिहारी। मौला तुंहिंजो हबीब किथे या, घणा बचाया थी बा? केॾो भलो माण्हू क्यारी पियो खणी। हिकिड़ो हुसैन हुबदार कोन हूंदो छा निकिरी पा कोन निकिरी पवंदो। दुरूद शरीफ पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आवाज कयो, सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मौला किथे आ तुझो हबीब? अल्लाह फरमायो, मुझे प्यारे अलील मुर्तदा जी भेण हजरत उम्महानी जे घर में आहिनि। मौला ॿाहिरां सद वञी क्या, ओ फलाणा न ईअं बि न कर, अदब जो लिहाज़ रख, भला दर खे ठक ठक कराया, ईअं बि न कर। कीअं वठां कीअं जागाया, छित मां लंघी वञ, मुंहिंजी हबीब खे प्यार सां बेदार कर। हबीब खे सुजाॻ थो करे, हबीबन पाक अखियूं खोलियूं आहिनि। जिब्रील बीठो आहे, जिब्रील कीअं आयो आहे? सही अल्लाह ताला ही निज़ाम कायम कयो आहे। अॼु तव्हांखे पंहिंजी दीदार लाइ, पंहिंजी मुलाक़ात लाइ घुरायो आहे। पोइ जिब्रील मूसा खे चई त ॾिसी कोन सघंदे, उन त घुर बि कई। महबूब रब जी मर्ज़ी आहे, कंहिंखे घुरण सां बि नथो ॾे, कंहिंखे अण घुरियो पियो ॾे। केरु चवेसि, केरु सोचे सघे अल्लाह खे? आला हज़रत सोने बयान फरमायो, चथो तबारक अल्लाह शान तेरी तुझे ही ज़ेबा है बेनियाज़ी। बाकी बेनियाज़ रब्बा है। तबारक अल्लाह शान तेरी तुझे ही ज़ेबा है बेनियाज़ी। कहीं वो जोशे लंतरानी, कहीं तकाज़े विसाल के थे। कंहिंखे चई पोइ त ॾिसी कोन सघंदे, कंहिंखे पोइ चई त अञा वेझो आहे, वेझो आहे, वेझो आहे, वेझो आहे, वेझो आहे। मुंहिंजा मौला तुंहिंजो शान अजीब ग़रीब आहे। जिब्रील सुहिणो नबी सी उचाल वुज़ू था फरमाइन, खसाइसे मुस्तफ़ा वारन लिखियो आहे, हबीबन करीम जे पाक पेरन खां पाणी जा कत
पत्थरा जो हेठ किरिया हजरत जिब्रील हो पानी तो खणे नबी सही फरमाई था पानी के छा कंदे हबीब जन जन्नत मां बुराक के लाया पियो जन्नत जे हूर ने मिनत कई अर्ज कयो हो मुस्तफा जे कदम जो पानी खणी अचजा छा कंदियूं पानी के सलसबील हितिया काउसर हितिया मिठी पानी जो नहरू माखी जो नहरू खीर जो नहरू हितियन छा कंदियूं अर्ज कयो महबूब जे पानी सा पांजा हथ आला करे मुंह के मखी दियोसी हबीब जे सदके हुस्न वधी वेंदो सुभान वाह मुझा महबूब तुझो शान खुदा जाने देखे केड़ी खबर देखे केड़ी खबर नबी करीम जी ज़ात वज़ू फरमायो काबे करीम जी मस्जिद में आया नफल अदा कयूं हतीम खां थींदा सफ़ा जबल ते आया सफ़ा मरवह बई शानदार पहाड़ हल उमरे वारा उते सही कंदा हन डोड़ंदा हल सफ़ा जबल ते जो आया त बुराक बीठो आ बुराक बर्क खां वरतल आ बर्क बिजली खे चइबो आ एतिरो तेज जो उन जी तेज़ी हिकु शाइर बयान कई त था बुराक नबी या कि नूरे नजर ये गया वो गया और नेहा हो गया बसुर्गी इहा पचार इहो थो वञे इहो इहो वियो एॾो तेज पर महबूब वेझो आया त हेॾे होॾे पियो थिए फेर पियो खणी हेठि मथे पियो थिए जिब्रील सोहणे चयसि शर्म नथो चई लफ़्ज़नि रिवायतुनि जा अमा तस्ताही या बुराक मा रकबक अहदुन मिसल मुहम्मदिन मुस्तफा जरो सवार के मिलियो जन्नत में पे परेशान रही हिते नबी से आयो तो हेडे होडे पहुंची चतो जिब्रील नाराज न थी अज मुराद मानन जो मौक़ो आ अर्ज करण जो मौक़ो आ दरखास्त मंजराइण जो मौक़ो आ दिल भर के दरखास्त करनी आ तंग न थी नाराज न थी जिब्रील ही उहो दिल बराजा जो लक़ब रहमत लिल आलमीन जिब्रील तू पान चवंदो ही त मुस्तफा करीम जने तो ते कुरान लथो तॾहिं मूं जिब्रील के वधीक यकीन थियो त मां जन्नती आहियां छो त अल्लाह फरमायो नज़ल बिहिर रूहुल अमीन अला क़ल्बिक लितकून मिनल मुनज़िरीन मदीने वाले फरमाया दरखास्त कहिड़ी आ छा खपई जागो पिया चवना अल्लाह छा चवंदे मां करे सघंदुसि अल्लाह न छा थो चवीं साईं कुर्ब कयो कहिड़ो जीअं हिते मूं ते सवार था थियो क़यामत में बि मूं ते सवार थिजो हुते इनकार तो हो ही कोन हिते इनकार तो आ ही कोन न मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा ए सखी हबीब मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा चलो सुभान अल्लाह दरिया बहा दिए हैं दुर भी बहा दिए हैं उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं जिस राह आ गए हैं कूचे बसा दिए हैं उनकी महक ने दिल के गुंचे खिला दिए हैं हाँ सी बुराक तो ठही बीठो वरी हुजूर भी ही रहा जिब्रील सोचे साईं तव्हां भला छो ताख़ीर था फरमायो फरमायो बुराक पंहिंजी ॻाल्हि मञराई आहे त मां बि हिकु ॻाल्हि मञरायां
साईं बुराक अव्हां खे मञरायो आहे, अव्हां कंहिंखे था मञरायो। मां पंहिंजे रब करीम खां तो मंज़ूरी वठां कहिड़ी दरख़्वास्त आहे, जीअं मां सवार हा क़ब्र मां उम्मती उथंदा त उन्हनि खे बि सवारी ॾींदा। खुदारा अहिड़ो मेहरबान महबूब आहे, उन जी हुकुमनि जी इताअत कयो, निमाज़ जी पाबंदी कयो, सुन्नत रसूल ते अमल कयो, महबूब ते दुरूद घणो पढ़ो, अल्लाह जो ज़िक्र घणो कयो, आका जो अदब रखो, पान खे अहिड़ी सूरत ऐं सीरत ॾियो जो दुश्मन बि मञे त ही मुहम्मद घोट जो ग़ुलाम मञी रहे। एॾो दिलबर नबी हाणे बुराक ते सवार थिया तेज। केतिरनि जायनि ते जिब्रील अर्ज़ कयोसीं लहो हिते नफ़िल पढ़ो। जागो पिया। अल्लाह तव्हांखे मदीने वारे जे सदके ख़ुशि रखे, मूंखे बि दुआ कंदा कयो। पहिरीं पहिरीं जाइ जिते जिब्रील चयो त लहो नफ़िल पढ़ो, उहो मदीनो पाक आहे। उन वक्त उनखे यसरब सॾींदा हा, पोइ मदीने मुनव्वर जे मिठी नाले सां सॼो वियो। अल्लाह ताला खां हीअ दुआ घुरो, हबीब करीम खे दरख़्वास्त ॾींदा कयो, तुंहिंजे दर ते दिलि रुबा वरी पियो अचां 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 अचां। वणई थी इहा ॻाल्हि? वणई त पोइ हा कर, न त ज़ोरी न आहे। तुंहिंजे दर ते दिलि रुबा वरी पियो अचां 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 अचां। दीद दिल बई पवन ठरी पियो अचां 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 अचां। कंहिं कयो पुटनि जो सुवाल आ, कंहिं घुरियो खज़ानो माल आ। कंहिं कयो पुटनि जो सुवाल आ, कंहिं घुरियो खज़ानो माल। मूंखे ॾियो का इश्क जी ज़री पियो अचां 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 अचां। मूंखे ॾियो का मूंखे ॾियो का मूंखे ॾियो का इश्क जी ज़री पियो अचां 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 अचां। तुंहिंजे दर ते दिलि रुबा वरी पियो अचां। को सदर जो को वज़ीर जो, को ग़ुलाम आ अमीर जो। को सदर जो को वज़ीर जो, को ग़ुलाम आ अमीर जो। नाज़ मौला तुंहिंजी नौकरी, नाज़ मौला नाज़ मौला नाज़ मौला तुंहिंजी नौकरी पियो अचां 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 अचां। तुंहिंजे दर ते दिलि रुबा वरी पियो अचां 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 अचां। दीद दिल बई पवन ठरी पियो अचां 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 अचां। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। महबूबा नफिल पढ़ियो, अॻिते हलिया। अल्लाह ताला जी प्यारे जिब्रील 1.25 लख नबीयन ताईं भी पैगाम पहुंचाए छॾियो हो तो सुहिणो नबी अॼु बैतुल मक़दस में ईंदो, सब पहुंचो। तफ़सील लिखनि था बे अजसादिहिम व अरवाहिम, जिस्म रूह सां गॾु सब नबी आया। बीबी मरियम सगोरी बि आई, बीबी आसिया आई। अरवाह त अला शाह पर अजसाम मौजूद हा। नबी सिंह जो पहता सभिनी निहारियो आहे। हिक ॿिए खे ॿुधाइनि पिया इहो थी मिठो मोहम्मद, ओ इहो थई। अच्छा इहो आहे? जे हा। चई ही त अहिड़ो सुहिणो आहे जो सिज बि नथो बीही सघे, चंड भी नथो बीहे,
ही आहे छा अकुल हैराना इथा ही अबद सद वेंदे उथा रब नाल मिल वेंदे इहो आ इथा ही अबद सद वेंदे उथा रब नाल मिल वेंदे दिमागों को चक्कर देंदे ये उल्टी चाल क्यों पुछदी वडी आवाज चो सुभान अल्लाह वडे वडे आवाज चो इथा ही अबद सद वेंदे उथा रब नाल मिल वेंदे दिमागों को चक्कर देंदे ये उल्टी चाल क्यों पुछदी वडी आवाज चो सुभान अल्लाह वडे वडे आवाज चो अल्लाह ताला जी हबीब जी सवारी बैतुल मक़दस में पहुंचिया 1.25 लाख नबी लाइनूं लगाए बीठा जिब्रील सोहणे बांग दिनी छा बांग या आज़ान जो कुछ बांग या बांग अज़ान जिब्रील जी अज़ान बि अज़ान हूंदी न सुभान अल्लाह कबरन वारन बि ॿुधी हूंदी त अर्श वारन बि ॿुधी जिब्रील जी अज़ान वरी तकबीर थो चवे सफ़ूं लगी वयूं आहिनि लाइनूं बदिजी वयूं आहिनि हिते वेढ़ थींदी आहे त मां अॻियां बीहा हू चए मां अॻियां बीहा मुंहिंजो दिलबर नबी जल्दबाज़ न आहे दुनिया जी पेशी मांगन वांगुरु न आहे पाण लाइन में बीठा हल हेॾे होॾे हर को निहारे थो जिब्रील चए थो या रसूल अल्लाह ॿियो केरु आहे जो अव्हां जे अॻियां बीहंदो त क़दम वसल बिल अंबिया अॻियां थी नमाज़ पढ़ा हुज़ूर नमाज़ पढ़ाई आहे मज़ीदार ॻाल्हि आहे जो जिते मुस्तफ़ा जा कदम पे लॻा उते ॿियनि नबीअनि जे ताजनि जा हीरा पे हलिया नमाज़ मुस्तफ़ा पढ़ाई हाणे तकरीर शुरू थी खिताब हलियो अबा नबीअ घणा आहिनि साईं ॻाल्हायो मुंहिंजा मिठा तव्हां बि ॻाल्हायो 1 लख ऐं मथे हज़ार घणा 24 हाणे जे 5 मिंट रुगी हिक नबीअ जे तकरीर खे ॾियो त लख जा छा 5 लख मिंट 24,000 जा लख हिकिड़ो 20,000 ॿिया माना 6,20,000 मिंट रुगी 5 मिंट जो क़ैद त कोन हो कंहिं घणो ॻाल्हायो तो कंहिं घटि ॻाल्हायो कंहिं पर रुगी 5 मिंट ॿधो 6,20,000 मिंट रुगी नबीअनि जे तकरीर जा थिया उन मिंटनि जा कलाक ठाहियो कलाकनि जा ॾींहं ठाहियो ॾींहंनि जा हफ़्ता ठाहियो हफ़्तनि जा महीना ठाहियो वरी साल ठाहियो सदियूं ठाहियो अरे मुझे आका जे रुगी इन टाइम के निहार तब अकुल हैराना तब दुनिया मस्ताना वाह 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 हबीब सोहणे आखिर में तकरीर कई उथी फरमे अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अरसलनी रहमतल लिल आलमीन काफतल लिन्नास बशीरम व नज़ीरा जन थोड़ो ॻाल्हायूं सोनो इब्राहिम थी तो भी है या रसूल अल्लाह अव्हां जे अॻियां केरु आहे अव्हां इमाम सां मुक़्तदी तूं अॻवान सां पोइ लॻ असांखे जो कुझु मिलियो आहे ॾिनो ख़ुदा है वठी ॾियण वारो तूं हबीब आहे मौलवी अशरफ अली साहब थानवी मवाइज़ मिलाद नबी में लिखियो आहे त खलील ते खलील जो ताज पैदा खुदा कयो रखण वारो मुहम्मद यूसुफ के हुसन पैदा खुदा कयो ॾियण वारो मुहम्मद हज़रत इब्राहिम ते करम थियो आहे जंहिं ते जेको करम थियो आहे जंहिं ते जेका महिरबानी थी आहे जो कुझु मिलियो आहे ॾियण वारो रब वठी ॾियण वारो मुहम्मद करीम सुभान अल्लाह
भला नबी सगुरा समय हजारे साल अॻु में दुनिया छॾे चुका हुआ, पोइ वरी कीअं आया? हाँ कीअं आया? चवनि था साईं मरी मिट्टी थी विया, जेको चए मिट्टी तंहिंजी फिटी, चओ तंहिंजी ज़ोर सां न चई फिटी, उन खां कबी दिल सां किटी। मुझे मदीने वारे आका जा आशिकाओ, अव्हां खे गोश्त खपंदो आहे, बिन ॾींहनि ला फ्रिज में रखंदा आहियो, उनखे थधिकार पियो लॻंदो आहे, फ्रिज वारी थधिकार जे करे गोश्त जहिड़ो आहे तहिड़ो पियो आहे। तो वारे गोश्त खे, सब्ज़ीअ खे, रधल दाल खे, कुकड़ खे, मच्छीअ खे जेकर फ्रिज अहिड़ो रखे सघे थी जहिड़ो आहे, त अल्लाह जी नबीयनि ऐं वलीयनि खे बि जन्नत जे हीरुनि जी थधिकार अहिड़ो ई रखंदी आहे जहिड़ा हूंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, आवाज कर सुभान अल्लाह, खुली जो सुभान अल्लाह। केर सोचवे त मरी जिंदा आहिन जिंदा परवर जा प्यारा जिंदा। चैसी असी कौन था ॾिसूं? असी वो तू तो मलाक बि कोन थो ॾिसी, ये कुल्हन वारा बि कोन थो ॾिसी, बि कोन मञी थी ॻाल्हा ॾिसी थो कुल्हन वारा। भले अंगूर चुरे पे हिन में साह आहे या न? ॾिस 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 किथे आहे? ॾिसण में अचे थो। जिंदा आहिन जिंदा परवर जा प्यारा जिंदा, चओ जिंदा आहिन जिंदा परवर जा प्यारा। अंबिया शुहदा औलिया अल्लाह जिंदा आहिन ताबिंदा, जिंदा आहिन जिंदा परवर जा प्यारा जिंदा, चओ चओ जिंदा आहिन जिंदा परवर जा प्यारा। वसल मन अरसलना में ॾिस रब जे नबीयनि जी ज़िंदगी पस। वसल मन अरसलना में ॾिस रब जे नबीयनि जी ज़िंदगी पस। बल अहयान फी कुबूरिहिम फरमान आहे फरखिंदा, जिंदा आहिन जिंदा परवर जा प्यारा जिंदा, चओ चओ जिंदा, हथ मथे कहो, जिंदा आहिन जिंदा परवर जा प्यारा जिंदा। ला तक़ूलो चई रब रोकियो मुंहिंजे शहीदनि खे की न टोकियो। ला तक़ूलो चई रब रोकियो मुंहिंजे शहीदनि खे की न टोकियो। खाइन ऐं पीअनि था जन्नत में, खाइन ऐं पीअनि था जन्नत में आशान संदन ताबिंदा, जिंदा आहिन जिंदा परवर जा प्यारा जिंदा। हबीबे करीम जा आशिको नबी जिंदा है। सभई लाइनों लगाया, सभनी नमाज पढ़ी आ, सभनी जमात कई आ, सभनी खिताब कयो आ, हबीब जो दीदार कन था। यूसुफ चे मुझो नालो तो ॾाढो हो, पर वाह मोहम्मद तुझे चेहरे जा चमकार। सुलेमान सोचे तो मां बि वाह जो बादशाह आहियां, पर वाह मुस्तफ़ा तुंहिंजी बादशाही। बादशाह किथे वेंदो त जतोई साहब ईंदा, महेसर ईंदा, सैयद ईंदा, अमीर ईंदा, वज़ीर ईंदा, पर कबर वारो न ईंदो। वाह मोहम्मद घोट तुंहिंजी बादशाही जो नबी मज़ारनि मां निकिरी तुंहिंजो इस्तक़बाल पिया था। तो करे तो ॾेखारे, करे तो ॾेखारे।
वाह मुझा हबीब तुझो शाना शान ता हर को कुर्बाना शाहिद अल्लाह जो कुराना फाक जो फरमाना चिट्टू फुरकाना हाने मलाइक पंहिंजी रुख सां अल्लाह जे हबीब जी सवारी मथे थी हले जिब्रील सुहणो चए तो या रसूल अल्लाह मेराज जो कुदरती लिफ्ट जो नालो आहे उनखे तव्हां कदम सां नवाज़ो मां उन जो बटन थो लॻायां हिक सेकंड में पहिरे आसमान ते 7 सेकंड वॾा हल 7 ई आसमान टपी वई आहे अॻियां सिदरतुल मुंतहा आई आहे जिब्रील बीही थो रहे मदीने वारो मुरके थो मरके थो जिब्रील अध में यारी नछन बिया अति हल मुंहिंजा आका मथे हलां त जली वेंदुसि जिते जिब्रील जले थो उते मदीने वारो घोटो खिलंदे हले थो मला बी त ॻाल्हि ॿुधायो साईं पहिरे आसमान ताईं जिब्रील हो अदा रस्तो थे ॿुधायई वाट थे ॿुधायई 7 आसमान ते भला उन्हें ॿुधाई हाणे उहो जो बीह रहो त मथे कंहिं वाट ॿुधाई मां अर्ज़ कयां पंहिंजनि किताबनि खे बि पढ़ो ॿियनि जे खे बि पढ़ो नबी करीम जो असल देश आहे ई मथे सुभान अल्लाह चओ हबीब तो वटि मेहमान जे हैसियत में आयो असल मदीने जे घोट जो देश मथे आहे छो तव्हां मीलाद जे मौज़ू में उलमा खां ॿुधो हूंदो नबी फरमाए त मां पंहिंजे रब जे अॻियां नूर होसि असल रहाश उते हुई असल रहाश उते ही इन जे करे उलमा फरमाइनि था त नबी करीम जो मथी वञण ही बि अल्लाह जे कुदरत जो कमाल आहे पर अहिड़े महबूब खे वरी आणाए पंहिंजे दरबार में विहारे रूबरू दीदार कराए वरी अल्लाह मोटाए ॾिनो हीअ वॾी ॻाल्हि आहे जो महबूब मोटाए ॾिबो ई न आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिब्रील जी साईं अफी हाज़ल मकाम यतुरकुल खलील खलीलहू छा इते दोस्त दोस्त के छॾींदो आहे चईं न पोइ चईं मुंहिंजी हद एसि ताईं आहे हद 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 चवण वारो जिब्रील जी हद मुस्तफ़ा जी शान जी हद आहे ई कान जिब्रील बीह रहियो हाँ नबी से मथे वेंदे फरमाइनि था जिब्रील कमकार हुजे तो चओ सुभान अल्लाह चओ जिब्रील चवे हाँ साईं तोखे चवण त शिरक आ नबी खे के चइबो साईं सुभान अल्लाह साई हलक मिन हाज को कम थी छा अरे मुड़े ने हारे साईं फरमाइना जिब्रील चओ त भरत नबी से न चवन हा शिरक जी ॻाल्हि नबी के जो मुखां घुरो छा थई कहिड़ो कम थई पर जिब्रील चसी तोखे छो चवां मां अमीन हा मलाइकनि जो सरदार आहियां पर जिब्रील खे बि ख़बर आहे त ॾियण वारो ख़ुदा वंडण वारो मुस्तफ़ा साईं हा अर्ज़ आहे कहिड़ो रब करीम खां मंज़ूरी वठी ॾे क़यामत ॾिहाड़े पुल सरा ते पर विछाया त तुंहिंजी उम्मत लतूं ॾेई लंघे वई सदको मदीने वारे जो हबीब प्यारे जो मुंहिंजे सुहिणे नबी फरमायो ठीक हाने सिदरतुल मुंतहा सिदरत माना ॿेर हुन जा पन ॿेर जे पननि जहिड़ा आहिनि पर वॾा केतिरा आहिनि हिकु रिवायत में आयो आहे त उन जा पन जेके आहिनि से आसमान ज़मीनूं 7 मिलाए हिकिड़े पन जे बराबरि
ऐं उन में ॿेर जेके लटकनि पिया से मट जेॾा मट पाणी जा हूंदा आहिनि एॾा हल उन पन पन ते मलाक सथियल हुआ जेके निहारे रहिया हुआ त जंहिंजे सदके पैदा थिया आहियूं अॼु न मुहम्मद जो दीदार करणो आहे। सिदरतुल मुंतहा मां हिकु टारी निकिती हिकु सनड़ी वन जी टारी थींदी आहे उहा निकिती उलमा लिखा त 80,000 साल जे पंध जेतिरी मथे ही उन टारी जे मथां हिकिड़ो मेहराब नूर जो हो। मुस्तफ़ा उन मेहराब में कदम रखे अल्लाह जे शुक्र जो नफ़ल पढ़ियो। हाणे सॼी दुनिया हेठि हदूं हेठि हर शइ हेठि मदीने वारे अर्श ते कदम रखिया। अर्श पे चो मौला मूंखे 9 लख नूर जा थंभ ॾिना अथई मलाइका कुल्हा ॾे बीठा अच्छे मौसी मां पैदा कयो अथई पर दिल खे करार न हो। अॼु करार आयो अॼु मुस्तफ़ा जो कदम नसीब थिए। सुभान अल्लाह। अदा अर्श खे बि मुस्तफ़ा जे कदम जी ख़बर आहे। एॾो त शानदार आहे। कंहिं वीचारे जो पंजाबी ॿोली में शेर आहे त दिल नबी दे नज़ारे कोलो रजदाई नहीं। मुस्तफ़ा जे ॾिसण मां डर न थींदो आहे। दिल नबी दे नज़ारे कोलो रजदाई नहीं सुहिणो एहो जेहा जग विच लभदाई नहीं। हुजे त लभे हुजे त लभे सुहिणो एहो जेहा जग विच लभदा ई नहीं। दिल नबी दे नज़ारे कोलो रजदा ई नहीं। सुने नबी दा फरमान साडे वास्ते कुरान प्यारे नबी दा फरमान साडे वास्ते कुरान किसी और दा बयान चंगा लगदा ही नहीं। अर्श जी गाल तो करे अर्श जी इन करे मां पढ़ो कहा आप अल्लाह जिब्रील तुझा कहा आप अल्लाह जिब्रील तुझा प्यारे नबी नू ले आ अर्श सजदाई नहीं। अर्श ते कदम रखूं सद थिया अञा वेझो अञा वेझो। उदन या मुहम्मद उदन या अहमद उदन या खैर अल बरिया। फरमाई था त मां 1500 साल जी पंध जेतिरो अञा मथे हिकु ख़ुदा ॿियो मुस्तफ़ा चओ सुभान अल्लाह। सुम्म दना फतदल्ला फकान काब कौसैन औ अदना। मरहबा थी छा हलियो छा मिलियो हिकु ॾियण वारो ॼाणे ॿियो वठण वारो। मुंहिंजा साईं जॾहिं वापसि पिया थियनि 50 निमाज़ फर्ज़ थी घणियूं ठरी वियूं 5 ई कोन था पढ़ूं त 50 वॾी ॻाल्हि आहे। हबीबन क़बूल फरमायूं 6 आसमान ते मोटी आया त मूसा सोने चयो थी ॿियो ख़बर फर्ज़ छा थियो। फरमायो 50 निमाज़ जे क़िबला कोन पढ़ंदा। ॿुधो ॿुधो इरजे इला रब्बिक रब ॾे वरी वञ। चवंदा त सवेल त पाण हुकुम खे हाणे अचणु ॾींदो अलाए न मूसा बि सोचे हा त अचणु ॾींदो न। सोने मूसा खे ख़बर हुई त ॿियनि लाइ दरवाज़ा बंदि आहिनि मदीने वारे लाइ खुलियल आहिनि। 9 भेरा हुज़ूर आया पर अल्लाह खे ख़बर हुई त पछाड़ीअ 5 20 ॾियूं पहिरें ई दफ़े 45 कटे छॾे हा पर न हर हर हबीब अचे थोरियूं थोरियूं छॾींदो वञा रूह रिहान महबूब कंदो वञे दीदार थींदा रहनि हबीब ईंदा रहनि उम्मत खे ॾाज ॾींदा रहनि ग़म लहंदा वञनि गुनाह रहंदा वञनि कम ठहंदा वञनि। 9 दफ़ा बाक़ी बचूं 5 शैतान लाइ खंज
रहज़न लाइ रंज, आशिकनि लाइ गंज। महबूब फरमाइनि मां मथे निहारियो त लोह महफूज़ में 50 लिखियूं पयूं। मौला हितां कोन ड्राथियूं थई। रब जो ड्राहियां न ड्राहियां मुंहिंजा हबीब, मुंहिंजो पंहिंजो फ़ैसिलो आहे। पंहिंजी उम्मत खे चओ पढ़नि 5 सवाब 50 जो ॾींदो। पोइ तॾहिं तो भिट जे दरनि ते वेहण वारो सुनो अब्दुल लतीफ़ मैदान में अची फरमाए थो वखर ढेरों ढेर पर विहाई दरवेसरा कन विहाए वस कयो वखर वॾी वेर पर कनी कंदे सेर वखर विकामी वियो। ओ बेनमाज़ी आओ पंहिंजी अम्मा खे निमाज़ पढ़ा, अदीअ खे निमाज़ पढ़ा, नंग खे निमाज़ पढ़ा, न्याणी खे निमाज़ पढ़ा, बचड़नि खे निमाज़ पढ़ा, पाण निमाज़ पढ़। जंहिंजो घरानो बच्चो नंढो वॾो निमाज़ी आहे उन ते रब ई रब जो हबीब राज़ी आहे। केॾो नो घर ख़ुशि नसीब आहे उन ते कीअं न राज़ी हबीब आहे। फजर पढ़ी क़ुरान जो दौर करे, अल्लाह जो ज़िक्र करे, मुस्तफ़ा ते दुरूद पढ़े, सॼो ॾींहुं अल्लाह जे रहमत जूं बूंदूं पयूं वसंदियूं। नबी सुने जा आशिकाओ हाणे 5 नमाज़ूं खणी हुज़ूर आया। जॾहिं उम्म हानी जे घर पहुता त बिस्तरो ताज़ो हुजण हाणे उथी विया। वुज़ू जो पाणी वहे पियो, दरवाज़े जो कड़ो लुॾे पियो। उम्म हानी पुछो सुहिणा थोड़ी देर लाइ मां ॾिठो तव्हां बिस्तरे ते न हुया, पोइ अदी छा कई? साईं पोइ मां वरी पंहिंजे चाचे खे हज़रत अब्बास खे हज़रत हमज़े खे ॿुधायो। अजीब ॻाल्हि त ॿुधिजो। पोइ उन्हनि वठी सॾ कया, या मोहम्मद या मोहम्मद। हुननि खे डपु थियो, फिक्र थियो त मां छा थियो? सॾ कयो या मोहम्मद या मोहम्मद। पोइ अव्हां हुननि खे लब्बैक लब्बैक चयो। अल्लाह ज़मीन ते हुयो, अल्लाह अर्शे बरीन ते हुयो। फरमाए त अदी हा रात मां सेर कया हन। साईं तव्हां कया मुंहिंजो त ईमान आहे। हज़रत हमज़ा हज़रत अब्बास बि कुझंदा कोन, माण्हू चंबड़ी ॾींदनि त हरो भरो तरफ़दारी था कयो पंहिंजे भाइटे जी। केरु मञीदो? फरमाए जॾहिं मां लहियो पियो अचां त जिब्रील खां पुछो हुम त माण्हू सभु निंड में पिया हा, ही मुंहिंजो सेर थियो आहे। मई सदिकुनी केरु चवंदो सच आहियो? त जिब्रील चयो साईं अबू बकर खुली चवंदो त मुंहिंजो मोहम्मद सचो आहे। अल्लाह ताला सुबुह जो पाण ॻाल्हि कयो, असीं त हिजाब कंदासीं न यार। अलाह छा चवंदा माण्हू, अलाह छा पाण ऐलान फरमायूं। वठी शोर कयो अबू जहल ॿियनि 3। ख़ैर हज़रत अबू बकर उन चयो सची ॻाल्हि आहे त मुंहिंजो ईमान आहे। ही हुयो मुख़्तसर मेराज, न त 3 लख वरह जी राति। उनखे कीअं थो मां खोटाए सघां? अल्लाह फरमाए सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू। वा मस्जिद अक़सा बैतुल मुक़द्दस वारी जंहिंजे चौधारी सां बरकतूं विधियूं आहिनि। लिनुरियहू मिन आयातिना, तां तो उनखे पंहिंजे कुदरत जूं निशानियूं ॾेखारियूं। इन्नहू हुवस समीउल बसीर। बेशक हो ॿुधंदड़ा ॾिसंदड़ा। अल्लाह ताला मुंहिंजो चवण अव्हां जो ॿुधण क़बूल फरमाए। अल्लाह ताला सां तव्हांखे 2 जहाननि में मदीने वारे घोट जे सदके चिठियुनि खे छॾियो साईं। तव्हांखे चिठियुनि वारा जवाब साईं मौली हाजी महमूद ॾींदो। मेहर जो आहे साईं उहो जवाब ॾे। साईं मोहम्मद ईसा जवाब ॾे, साईं रफ़ीक अहमद जवाब ॾे। अल्लाह ताला करे अवां ख़ुशि हुजो, आबाद हुजो। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे बाक़ी जो को प्रोग्राम आहे सो साईं वारा पाणे ॿुधाईंदा। साईं मौलाना मोहम्मद अज़ीम साहब आया आहिनि, उहे ख़िताब कनि या जोक जो कनि। सभिनी खे मूं गुनहगार जी अपील आहे त दुआ कयो रब से इन आख़िरी दौर में ईमान कामिल रखे, मुस्तफ़ा जो इश्क शामिल रखे। अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह व बरकातहू।